नाज़रीन वाक़िआ कंदासीं लकी गुलाम शाह में बनींगर मच्छी जे तलाउ में विहिंजंदे ॿुॾी फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था ज़ैब जोखियो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ज़ैब कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल लखी गुलाम शाह शहर में इंतहाई अफ़सोसनाक जेको उहो वाक़ियो पेश आयो आहे ऐं उन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह शहर जे बिलावल कॉलोनी जा रहवासी ॿ जेके मासूम नीगर आहिनि, 8 वरनि जो कामरान पुटु मुर्तज़ा ऐं 10 वरनि जो आरिफ़ पुटु पनाह भील मच्छीअ जे तलाउ में विहिंजंदे ॿुॾी फौत थी विया आहिनि। ॿिन्ही फौती नीगरनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। संदन लाश घर पहुचण ते वारसनि में कोराम मची वियो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त फौती ॿिन्ही नीगरनि जे वारसनि जो चवणु हो त ॿई नीगर मंझंदि 12 वॻे जेके आहिनि से इहो घरां निकिरी विया, जिन खे काफ़ी ॻोल्हा करण बावजूदि हू हथु न आया। जॾहिं त ॻोल्हा कंदे कंदे जेको आहे सो मच्छीअ जे तलाउ वटि पहुतासूं त ॿई ॼणा पाणी में पयल हुआ। अहिड़े तरह बाद पुलिस ऐं असां ॿिन्ही नीगरनि खे पाणी मां कढी लखी इस्पताल पहुचायो, जितां खेनि शिकारपुर सिविल अस्पताल नयो वियो, जिते डॉक्टरनि पारां ॿिन्ही नीगरनि जे फौत थियण जी तस्दीक कई वई। जी ज़ैब जोखियो, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।